फैज़गंज वेझो करुंडी बाईपास ते कार ऐं मोटरसाइकिल विच में ज़ोरदार टक्कर जे नतीजे में ज़ख़्मी थियल 3 नौजवान फ़ौत। इलाइक़े में सोग फ़ौती नौजवाननि जे घर में क़यामत जा मंज़र। फैज़गंज वेझो करुंडी बाईपास ते तेज़ रफ़्तार मेहरान कार ऐं मोटरसाइकिल जे टक्कर में ज़ख़्मी थींदड़ आख़िरी नौजवान बि नवाबशाह जे इस्पताल में ज़ख़्मनि जा सूर नसंदे दम धणी हवाले करे छॾियो। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं करुंडी बाईपास ते तेज़ रफ़्तार मेहरान कार जे टक्कर में मोटरसाइकिल सवार ॻोठ बंगल ख़ान ज़रदारी वासी 20 वरहनि जो नौजवान मुराद अली ज़रदारी थॾे ते फ़ौत थी वियो, जॾहिं त 22 वरहनि जो दीदार अली ज़रदारी ऐं नौजवान ज़वार अली गोहर ज़रदारी सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे फ़ौरी तौर ते करुंडी जे इस्पताल आंदो वियो, जिते तिबी इमदाद ॾियण दौरान नौजवान दीदार ज़रदारी ज़ख़्मनि जा सूर नसंदे फ़ौत थी वियो, जॾहिं त ज़वार अली गोहर ज़रदारी खे ॻणती जोगी हालत में नवाबशाह इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जेको पिणु राति देर सां फ़ौत थी वियो। हादसे सबबि 3 नौजवान फ़ौत थियण बैदि इलाइक़े में सोग जो माहौल छंइजी वियो, जॾहिं त फ़ौती नौजवाननि जे घर में कोहराम मतल आहे। ॿुधायो वञे थो त 3 नौजवान ठारू शाह वेझो माइटनि वटां वापसि थी पंहिंजे ॻोठ अची रहिया हुआ त करुंडी बाईपास वटि सणनि अफ़सोसनाक हादसो पेश आयो, जंहिं जे नतीजे में 3 नौजवान फ़ौत थी विया। सदाकत मेमण, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, फैज़गंज।